न्याणी जी औलाद ते ख़ुशी न करण जो को जवाज़ त नाहे, पर अॼोके दौर में घर जो गाॾो हलाइण लाइ हर माउ पीउ खे पुट जी औलाद थियण ते घणी ख़ुशी थींदी आहे। छो त असांजे समाज में औरतुनि जी भेट में मर्द सवलाईअ सां ॿाहिरि अची वञी ऐं महिनत मज़ूरी समेत कहिड़ो बि रोज़गार करे सघनि था। पर माहिरनि पुट जी औलाद वारे पीउ माउ में हिकु नाकारी ॻाल्हि हुजण जो इंकशाफ कयो आहे। अमेरिका में 50 सालनि खां वॾी उमिरि वारे 13,000 माण्हुनि खां मथे कयल तहक़ीक़ में ॾिठो वियो आहे त उहे माउ पीउ जिन खे घटि में घटि हिकु पुट जी औलाद हूंदी आहे जूं दिमाग़ी सलाहियतूं पुट जी औलाद खां महरूम माण्हुनि जी भेट में घटि हूंदियूं आहिनि, जॾहिं त रुॻो पुटनि जी औलाद वारे माण्हुनि जूं दिमाग़ी सलाहियतूं रुॻो धीअरुनि जी औलाद वारे माउ पीउ खां वॾी हद ताईं घटि हूंदियूं आहिनि। माहिरनि चयो आहे त हिकु या हिक खां वधीक पुट जी औलाद वारा माउ पीउ जल्दी कुराड़ा थींदा आहिनि ऐं उन्हनि में सेहतमंद ज़िंदगी गुज़ारण जा इम्कान घटि हूंदा आहिनि। तहक़ीक़ कंदड़नि जो चवणु आहे त छोकिरियुनि जे पीअरनि में शराब पीअण, सिगरेट छिकण ऐं ॿी मंशात वापराइण जा इम्कान घटि हूंदा आहिनि, जॾहिं त पुट जी औलाद वारे माइरुनि जो वज़न वधण जा बि घणा इम्कान हुजनि था।